अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। अवां मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक ॾिसी रहिया आहियो। आईना दिखाया तो बुरा मान गए। गुज़िरियल ॾींहुं शदाद कोट जी तबाही जे मथां जेको तफ़सीली जेको मूं विलाग कयो हुयो, जंहिंमें शदाद कोट शहर खे जेको हिते अरबे रुपयनि जो जेको चूनो हयो वियो, अरबे रुपयनि जा जेके टेंडर थिया, उहे जेको आहे त किथे कमु कयो वियो ऐं किथे जेको आहे त उहे पैसा जेको आहे लॻाया विया आहिनि ऐं हिकु हिकु रोड जा टे टे चारि चारि दफ़ा जेके टेंडर थिया, तफ़सीली अंग अखरनि सां एविडेंस समेत जेको कल्ह मूं विलाग कयो हुयो, उन खां बाद में मीर नादर ख़ान मक़सी जा जेके हामी आहिनि ऐं उहे जेको आहे त ॾाढो जेको आहे त नाराज़गी जो इज़हार कंदे ऐं सख़्तु ऐं ग़लीज़ ॿोली जिन इस्तेमालु कई आहे, जिन नतीजनि जूं जेके धमकियूं ॾियणु शुरू कयूं आहिनि ऐं बाक़ाइदा तौर ते वीडियोज़ ठाहे करे जेको आहे उन्हनि पोस्ट कयूं आहिनि त असां तुंहिंजे दर ते अची तोखे जेको आहे त ॿुधाईंदासीं, जवाबु ॾींदासीं जेको आहे त। ऐं मां सिर्फ़ु हिते इहा हिकिड़ी ॻाल्हि कंदो रहंदुमि त मूंसां गॾु अॼु जेको आहे हीउ विलाग कयां थो जेको आहे त मूं सीनियर सहाफ़ी जेको आहे शदाद कोट जो नाले वारो ऐं कोशिश अख़बार जो अॻूणो रिपोर्टर जेको आहे त फ़िदा हुसैन भट्टी साहब बि मौजूदु आहे। उन जे साम्हूं मां इहा ॻाल्हि रखंदुमि ऐं उनखां पुछा बि कंदुमि त छा शदाद कोट में सच ॻाल्हाइणु जेको आहे त एॾो ॾोहो आहे ऐं शदाद कोट में जेको हक़ीक़त ते मबनी अगरि तव्हां का ॻाल्हि कयो था त उहो माण्हू ॿुधी कोन था सघनि ऐं हालांकि जेको शहर शदाद कोट आहे उहो सिर्फ़ु मुंहिंजो या तव्हांजो न आहे, असां सभिनि जो जुमिले शहर आहे ऐं हिन शहर जे रोडनि रस्तनि ते आऊं बि घुमंदो आहियां। हिननि स्कूलनि में मुंहिंजा ॿार बि पढ़ंदा आहिनि। बीमारी जी हालति में मुंहिंजी फैमिली, मां पाण जेको शदाद कोट जी अस्पताल मां दवा वठंदो आहियां। पर जेके असांजा MPA MNA आहिनि, मां हिकु दफ़ो ॿीहर इहा ॻाल्हि कंदुमि, तारीख़ में कॾहिं बि MPA मीर नादर ख़ान मक़सी शदाद कोट जी अस्पताल खां अगरि पंहिंजो इलाजु करायो हुजे त मां दावा सां चवां थो अचे जेको आहे साबित करे मां जेको आहे त हिन कैमरा जे साम्हूं जेको आहे त माज़रत ऐं माफ़ी वठण जे लाइ तयारु आहियां। जे मीर नादर ख़ान मक़सी ऐं उन समेत जेके MNAs जेके असांजा हिते आहिनि कंबर शदाद कोट जा, जे उन्हनि जा ॿार शदाद कोट या कंबर शदाद कोट जे कंहिं बि सरकारी स्कूल में अगरि उनजा ॿार तालीम हासिलु कनि था त मां उन्हनि खां जेको आहे बरमला तौर ते हिते माफ़ी वठण जे लाइ तयारु आहियां, मतां मूंखां का ग़लती थी हुजे। अगरि इहे सभु जेके मुंहिंजूं ॻाल्हियूं सच आहिनि त पोइ इन्हनि माण्हुनि खे नाराज़ थियण जी का बि ज़रूरत कोन्हे। ऐं उन खां अलावा मूं उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि कई आहे जेके माण्हू हिते लोड़नि पिया, जेके माण्हू हिते सफ़र कनि पिया, जेके माण्हू हिते ॾुखियाईनि जो शिकार आहिनि। उते असांजो फ़िदा हुसैन भट्टी साहब, शदाद कोट में अरबे रुपयनि जा टेंडर कया विया आहिनि। हिते ख़ासि तौर ते PWD पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, उन समेत जेको आहे त ॿिया खोड़ सारा डिपार्टमेंट आहिनि, उन्हनि जेको हिते कमु कयो आहे। पर शदाद कोट जी जेका हालति आहे इंतिहाई ख़स्ता आहे। ऐं जेको कल्ह जेका असां ॻाल्हि कईसीं उन खां बाद में जेको असांजे लाइ जेको हिकिड़ो मैसेज कन्वे कयो वियो आहे, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? महिरबानी माशूक साहब। पहिरीं त मां तव्हांखे काल्ह जेके शहरी तबाही ते जेको तव्हां विलाग कयो उन ते तव्हांखे जेके धमकियूं मिलियूं आहिनि, मां प्रेस क्लब ऐं प्रेस क्लब जे मेंबरनि पारां सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत थो कयां पियो। ही शदाद कोट जो जेको मुआशिरो आहे, असां शदाद कोट जा सहाफ़ी, असां उनजो हिसो आहियूं। वरियनि खां वठी शदाद कोट खे, शदाद कोट जे माण्हुनि जे वोट खे इज़त कान पई मिले ऐं उन जे इंतकाम तौर ते जेको शहर खे अखाड़ो बणायो वियो आहे उहो तव्हां ॾिसो। शहर जी घिटी घिटी, कुंड कुंड, हथ टोकिया, रिकॉर्ड ख़ातिर ॾेखारण लाइ टेंडर पेश करे ऐं तव्हांजो रिकॉर्ड गुम। शहर जी तबाही, शहर खे रोडनि खे टुकड़नि टुकड़नि में विरहायो वियो पसंदि ऐं नापसंदि जे बुनियाद ते। तव्हां जेको विलाग कयो ऐं मुकमल जेको आहे सो पेपर खणी, ऐं शायदि उहे तव्हां वटि मौजूदु बि आहिनि, त उन्हनि जे बुनियाद ते कयो। इन में को गुनाह कोन्हे को। हिन मुआशिरे खे, हिन सिविल सोसाइटी खे असांजी सिविल सोसाइटी बि ख़ामोश एहतिजाज ते आहे, ॻाल्हाए थी पई, ऑफ द रिकॉर्ड ॻाल्हाए थी पई, ऑन द रिकॉर्ड ॻाल्हाए पई। सिविल सोसाइटी तोड़े सियासी समाजी तंज़ीमियूं तहरीकनि में आहिनि, एहतिजाजनि में आहिनि शहर जी तबाही ते। जेकॾहिं कंहिं सहाफ़ी आईनो ॾेखारियो शहर जी तबाही जो, तॾहिं में त को मां सम्झां थो हुकुमरान धुर जे माण्हुनि खे ईअं न करणु घुरिजे। ॿी ॻाल्हि तव्हांखे इहो मां ॿुधायां त शदाद कोट में 87 88 खां वठी असांजो जेको चूंडियल नुमाइंदो आहे, असां हुनजे वेझे रहिया आहियूं। हू सियासी तौर ते कंहिंखे जवाब बि न ॾींदो आहे, इंतकाम बि न कंदो आहे ऐं धमकियूं बि न ॾींदो आहे। पोइ अलाए छो उनजा माण्हू, उनजा हिमायती पाण अघाइण लाइ हरू भरू जेको आहे सो सोशल मीडिया ते पाण ॾेखारण लाइ अहिड़े क़िस्म जी हरकतूं कनि था। पर असांखे तमामु घणो अफ़सोस थियो आहे
त ही तव्हां जेका अॼु वेठासीं ॻाल्हि पे कई त मां 2AB जो केस दाख़िल करायां पियो, तव्हांजो राइट आहे, तव्हांजो हक़ु आहे। शहदाद कोट जी सिविल सोसाइटी जेको मां सोशल मीडिया ते ॾिठो आहे तव्हां सां गॾु आहे, सोशल मीडिया तव्हां सां गॾु आहे, अमली जदोजहद में शहरी सियासी समाजी तंज़ीमूं तव्हां सां गॾु आहिनि। फिदा साहब माज़रत सां मां कता कलामी लाइ माज़रत जेको आहे त मां तव्हांजी इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ न कंदुमि त जेको मीर नादर ख़ान बख्शी जेको आहे त माना उहो कंहिंखे नाहे चवंदो या उनजो जेको, पर हिकिड़ी ॿी शइ आहे जंहिंखे तव्हां बि तस्लीम कंदव, शहदाद कोट में अगरि को म्यूनिसिपल जो भंगी अगरि कंहिं बि नाली मां कंहिं गटर मां अगरि गंद कढी बि ॿाहिरि रखंदो आहे त सोशल मीडिया ते पोस्ट कयूं वेंदियूं आहिनि त मीर नादर ख़ान बख्शी जे हुकुम ते फ़लाणे महले जी फ़लाणी घिटी जे फ़लाणी नालीअ मां इहो गंद कढी रखियो वियो आहे। पोइ छा जिन अगरि असां जहिड़े हिकिड़े कलम धड़नि खे ऐं ॿियनि माण्हुनि खे जेके धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं, ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके वर्कर आहिनि, जेके माण्हू आहिनि, मीर नादर ख़ान बख्शी जा वेझा जेके चया वञनि था, त पोइ इहो कहिड़े खाते में वेंदो? इहा हक़ीक़त आहे त हिन जा जेके हिते माण्हू रखरायल आहिनि या पर्सनल असिस्टेंट आहिनि, उहे कुझु माण्हू पेश करे ऐं ॾेखारीनि था मीर साहब बिल्कुलु असां इहो चऊं था त असांजो MPA आहे पंहिंजे शहर ते नज़र रखे, उनजो मक़सदु ईअं न आहे त नालियुनि तां या जेको कुझु आहे उहो, त उहे इदारनि खे हैंडल कनि। वरियनि खां वठी ॾिसो शहदाद कोट में 2 सालनि में रुॻो हिकिड़े इदारे खे फुल फ्लेज कयो वियो आहे, का बि पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट खे। उते उन्हनि जूं मुक़ररियूं बदिलियूं बि ॾेती जे बुनियादनि ते उन्हनि जा माण्हू कनि था पिया। ही 70 लखी जेको त असांजो चयो वञे थो जेको इंजीनियर आहे हिते, उहो छा मामिलो आहे, थोरो इन जे बारे में थोरो ॿुधाइजो। 70 लखी छा आहे, छा मामिलो आहे इहो जेको आहे? चाहे त इहा जॾहिं पोस्टिंगनि जी पंहिंजो अमल दख़ल शुरू थियो 2 साल अॻु में, त मुख़्तलिफ़ इंजीनियर आया विया रेटनि ते अघनि ते, नेठि आख़िर में हिन जे लाइ ॿुधायो वियो त 1 करोड़ रुपया ॾेई करे पोस्टिंग। केरु साहब ऐं कहिड़े डिपार्टमेंट में? पब्लिक हेल्थ जो एग्जीक्यूटिव इंजीनियर आहे मुसवर कलोड़ो साहब। त जंहिंजे लाइ जेको आहे सो असां जेकी मालूमात वरितीसीं त बाबा हीउ मामिलो छा आहे, चई इंजीनियरनि जो हिक ॿिए सां रेटनि जो मुक़ाबिलो आहे पोस्टिंग जो, उहे टेंडर कराईंदा ऐं टेंडर कराइण खां पोइ उन ते अमल आणाए ॾेती कंदा आहिनि, जीअं शुरूआती टेंडर हूंदा आहिनि उन्हनि जी ॾेती करणु। हाणे लॻे ईअं थो त शहदाद कोट जी तबाही इन हिकिड़े माण्हू जे हवाले कई अथव। तव्हां ॾिसो शहर जा ड्रेनेज नाले जो हिकिड़ो हसली शाह इमाम बरगाह खां मेन डिस्पोज़ल ताईं हिकिड़ो टेंडर ॾिनल आहे 50 लख जो, उहो 2022 जो आहे, उहो किथे गुम आहे। ऐं इन लाइ असां मीर साहब खे जेका बि शहर जी ऐं ख़ासि करे जेको बि माण्हू हूंदो आहे कोशिशि कंदो आहे त पंहिंजो घर साफ़ु हुजे, पंहिंजे घर जो आॾो साफ़ु हुजे। मेन ड्रेन नालो जेको आहे असांजे घरनि खां गुज़रे थो पियो, असां मीर साहब खे ॿुधाईंदा आयासीं, चवंदा आयासीं, मीर साहब उन शइ ते तवजो ॾिनी। छो त मीर साहब खे इहा ॼाण आहे, उन्हनि जे माण्हुनि खे ॼाण आहे जेके ॾेती करे अहिड़ा इंजीनियर मुक़ररु कनि था। मां सम्झां थो रुॻो डिग्री याफ़्ता इंजीनियर आहिनि, इन्हनि कॾहिं का रेगुलर पढ़िया न आहिनि, उन्हनि खे जेको तजुर्बा न कया आहिनि। हीअ असांजे शहर ते तजुर्बा करे असांजे शहर खे अखाड़ो पढ़ाए छॾियो अथऊं। हर घिटी तव्हां शहर जी ॾिसो जेका पब्लिक हेल्थ ठाही आहे, रोज़ ठाही आहे, पसंदि ऐं नापसंदि जे बुनियाद ते तव्हां इनखे ॾिसो त 50-50, 100-100 फुट जे टुकड़नि ते हाणे जेको मंगी माल आहे शहदाद कोट तव्हां ॾिसो इनजो टेंडर थियल आहे, 2 साल थी विया आहिनि, केॾी तबाही लॻी पई आहे। अदा ठीकु आहे म्यूनिसिपल जी बि लापरवाहियूं हूंदियूं, म्यूनिसिपल जी एतिरियूं लापरवाही म्यूनिसिपल जी थोरी आहिनि, जेके इन्हनि जेके रोड रस्ता जेके असांखे खामनि जी सूरत में, खॾनि जी सूरत में, टुकड़नि में करे ॾिनो आहे। पर असां इन शइ जी मज़बत कयूं था, जेको असां साफ़ ई शहदाद कोट जा जॾहिं इन्हनि खे कैमरा जी अख जे ज़रिए या सोशल मीडिया व्लॉग्स जे ज़रिए पंहिंजे डिस्कशन जे ज़रिए उहा शइ ॾेखारनि था, ॿुधाइनि था, ऐं उन जा हामी आपे मां निकिरी करे अहिड़े क़िस्म जी धमकियूं त तव्हांजे घर अची करे तव्हांखे जवाबु ॾींदासीं, तमामु मज़मत जोॻो अमल आहे। हिन खे असांजा शहदाद कोट जा साफ़ी तारीख़ रही आहे, न कॾहिं झुकिया आहिनि, न कंहिंजे आॾो झुकंदा। ऐं असां हिन जो अवाम जो हिसो आहियूं, हिन शहर जो हिसो आहियूं, हिन जेको आहे सोसाइटी जो हिसो आहियूं, असां ख़ामोश न वेहंदासीं। ऐं मां हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त मीर साहब खे, तव्हांजी ठीकु ठाक सियासत रही आहे, तव्हांजी पार्टी जे अंदरि ग्रुप बंदी बि हूंदियूं आहिनि, तव्हां उन्हनि खे कहिड़े बि तरीक़े सां कवर कयो, पर उहा शइ तव्हां शहरनि ते न हणो, शहर ते न हणो। त किथे तासुर इहो बि मिले थो त बाबा शहर मां पीपल्स पार्टी खे वोट कोन थो मिले। असां नादर ख़ान सां गॾोगॾु, ख़ुर्शीद जुनेजा साहब सां गॾोगॾु असां पीपल्स पार्टी क़यादत खे बि चऊं था, तव्हां अचो ॾिसो शहर जी हालत ॾिसो। मां सम्झां थो त असां साफ़ हिन खे एतिरी ख़ामोशी ऐं जदोजहद दौरान असांखे जेको एक्टिव करण लाइ असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए करे असांखे उत्साह था बख़्शनि त असां अञा
असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए करे असांखे उत्साह सां बख़्शनि त असां शहर लाइ कमु कयूं। ॾिसो तव्हांजी ॻाल्हि मां हिकिड़ी ॿी शइ बि जेको वाज़े थिए पई, तव्हां जीअं म्यूनिसिपल जी ॻाल्हि कई आहे त म्यूनिसिपल कमेटी शदात कोट असां उनखे डिफेंड कोन था कयूं, पर हिकिड़ी ॿी शइ वाज़े आहे त म्यूनिसिपल कमेटी शदात कोट जो जेको मौजूदा चेयरमैन आहे उनखे 14-15 महीना उनखे थिया आहिनि जेको सीट ते वेठे, पर MP मीर नादर ख़ान मक्सी जंहिंजी 40 सालनि जी जेको सियासत आहे 15 महीननि जे वेठल माण्हू खां एहतसाब त हिकिड़े दिहाड़े वारे खां थियणु घुरिजे। जीअं 15 महीननि वेठल सीट वारे माण्हू खां एहतसाब जी ॻाल्हि कई वञे थी, हिसाब किताब जी ॻाल्हि कई वञे थी, पोइ जेको 40 साल जंहिंजी सियासत रही आहे, जेको इक़्तिदार में रहियो आहे, उन खां हिसाब किताब में पुछाणे जे लाइ छो नथी ॻाल्हि कई वञे? छा आहे त हिते असां वटि शहदाद कोट में नसुल परस्ती बि हले पई। ही नसुल परस्ती ॾेखारण लाइ हाणे शुरूआती जेको मामिलो थियो आहे, जेको असां ऑब्ज़र्वेशन में आंदो आहे त उन्हनि ॾींहंनि खां वठी मामिलो थियो आहे, पोस्टिंगनि जे अमल दख़ल ते थियो आहे। पोस्टिंगनि जो अमल दख़ल मीर साहब खे घटि ॿुधायो वेंदो आहे, उहे जेके हिन जा असिस्टेंट्स आहिनि, जेका मथे सेक्रेटरीट संभालनि था कनि था पिया, उन्हनि जे हथ में आहे। केतिरी ॾेती लेती कनि था, कीअं था कनि, शायदि उहा मीर साहब खे बि ख़बर न हूंदी, थी सघे थो उहो शार्टेज बि कंदा हुजनि। पर असुल ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका नसुल परस्ती आहे असांजे शहर जो तबाही जो सबबु बणंदी। ख़ुदारा नादर ख़ान हुजे, चेयरमैन साहब हुजे ऐं उन्हनि जा हामी हुजनि, पंहिंजे शहर खे ठाहिण लाइ तनक़ीद बराए इस्लाह, गैर इख़लाक़ी अमल कोन। तव्हां ॾिसो त हलंदी बरसातनि में 2 ॾींहं 3 ॾींहं मुसलसिल बरसाति हले थी पई, असां शहरी लाशऊरी तौर ते सोशल मीडिया ते अहिली शहर ॿुॾी वियो, अहिली शहर ॿुॾी वियो। कलाक ॾेढ में बरसाति बीहे थी, उहो पाणी हले वियो हुते। मां सम्झां थो असां वटि वसीला बि घटि आहिनि इदारनि खे, ऐं जेका माज़ी वारी गुज़िरियल वारी जेका प्लानिंग आहे ड्रेनेज सिस्टम जी, शहर जी तबाही जो सबबु उहा आहे। छो ऐं गवर्नमेंट उन लाइ ॾिना आहिनि, पेमेंट कई आहे अरबें रुपयनि में, पर हू इंजीनियर्स ऐं पोस्टिंगूं मुक़ररु कराइण वारा ॾेती लेतियूं करे असांजे शहर खे आखाणो बणाए छॾियो अथऊं। इहा शइ न थियणु घुरिजे। असांजी सिविल सोसाइटी एक्टिव आहे, असांजो शऊर एक्टिव आहे, असांजे शहर जो शऊर एक्टिव आहे, सियासी समाजी बिरादरियूं सभु एक्टिव थी चुकियूं वॾी वॾी महिरबानी। जीअं त फिदा हुसैन भट्टी जेको आहे तफ़सीली तौर ते शदात कोट जी सूरत हाल ते ऐं जेको आहे जेका मौजूदा सियासी जेका सूरत हाल आहे उन जे मथां जेको हिन ॻाल्हायो आहे, पर मां गॾोगॾु जेको आहे हिकिड़ो ॿियो जेको आहे हिन पंहिंजे वीडियो जे ज़रिए जेको आहे त मीर नादर ख़ान मक्सी साहब खे जेको आहे त रिक्वेस्ट बि कंदुमि ऐं जेको आहे त उनखे दावत ॾियां थो। मूं जेका गुज़िरियल ॾींहुं जेको विलाग कयो हुयो, जंहिंमें जेको आहे निशानदेही कयूं आहिनि, अगरि मूं किथे ग़लति कयो आहे त मां मीर नादर ख़ान मक्सी खे जेको आहे त पंहिंजे हिन प्लेटफॉर्म ते मौक़िफ़ ॾियण जे लाइ जेको आहे साईंजनि खे जेको आहे दावत बि ॾियां थो त मूंखे किथे ग़लति साबित कयो वञे, ताकी जेको आहे त मां पंहिंजी दुरुस्तगी करे सघां। ऐं उन खां अलावा जेको आहे त मां हिन प्लेटफॉर्म तां जेको आहे त IG सिंध ऐं जेको आहे SSP कंबर शदात कोट ऐं वस वारनि खे जेको आहे त इहा बि जेको आहे त गुज़ारिश रखंदुमि त जेको कलम धड़नि खे ऐं जेको हक़ सच जो आवाज़ जेको उथारनि पिया, उनखे धमकाइनि पिया ऐं धमकियूं ॾींदड़नि खे कैफ़रे किरदार ते पहुचायो वञे ऐं उनखे कानून जे दायरे में आंदो वञे। मां सुभाणे इंशाअल्लाह ताला जेको आहे जिन धमकियूं ॾिनियूं आहिनि, जिन जेको आहे त नतीजा भोगण जी ॻाल्हि कई आहे, ऐं इंशाअल्लाह जेको आहे त मां पढ़ियल लिखियल माण्हू आहियां, ऐं हालांकि भली जंहिं सिस्टम में असां रहूं था, हिते क़बाइली निज़ाम आहे, सरदारी निज़ाम आहे, हिते जेको सिस्टम आहे उन सभिनी खां हटी करे मां हिकिड़ो पढ़ियल लिखियल ख़ानदान सां ताल्लुक़ु रखां थो, कलम धणी आहियां। मां कानून जो रस्तो अपनाए करे उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं ज़रूरु पहुचाईंदुमि ऐं हीउ जेको हक़ सच जो सफ़र आहे इहो जारी रहंदो। गुज़िरियल ॾींहुं पार्ट 1 हुयो ऐं हाणे इंशाअल्लाह जेको आहे सुभाणे जेको आहे त पार्ट 2, 3, 4, 5 ऐं उन खां जेके बि शदात कोट में अरबें खरबें रुपयनि जी जेका करप्शन आहे उनखे जेको आहे त एज़ पर एविडेंस जेको आहे सॼे दुनिया जे साम्हूं रखिया वेंदो ऐं उन सां गॾोगॾु ॾेखारियो वेंदो त जेको हिन जा ज़िम्मेवार केरु आहिनि ऐं हक़ीक़त में शहर जी तबाही कंहिं कई आहे। ऐं असां कंहिं खां बि न कॾहिं ॾिना आहियूं, न कॾहिं मुस्तक़बिल में जेको डिॼंदासीं, न कॾहिं झुकिया आहियूं, न कॾहिं झुकंदासीं। बाक़ी जंहिंखे इहो वहम ऐं गुमान आहे, ख़ुदा पंहिंजे जेको आहे देन दिमाग़ मां कढी छॾे। ऐं मां हिकु दफ़ो ॿीहर बि रिक्वेस्ट कयां थो, ख़ुदा जेका नसल परस्ती आहे उनखे हवा न ॾियो। नसल परस्ती क़ौमुनि जी तबाही आहे, शहरनि जी तबाही आहे, मुआशरे जी तबाही आहे। ऐं मुंहिंजो जेको आहे त सोशल मीडिया ते जेको पेज आहे माशूक अली खोसो नाले सां, उनखे वधि खां वधि लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो। ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक खोसो ऑफिशियल नाले सां, उनखे सब्सक्राइब कयो। बेल आइकन जो बटन आहे, जीअं जेके अपडेट्स आहिनि तव्हां ताईं पहुची सघनि। पंहिंजे मेज़बान माशूक अली खोसो खे वॾी महिरबानी।